समारोह शहरवासी मोहम्मद इकबाल चांडियो नेशनल प्रेस क्लब समारोह पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एजाज अली, वल्दम अहमद चांडियो, यूनिस चांडियो, वली मोहम्मद, फतेह मोहम्मद ऐं 4 नामालूम माण्हुनि मूंखे तशद्दुद करे कुहाड़ियुनि जा वार कया विया आहिनि। ख़बर मूजिबि समारोह शहरवासी मोहम्मद इकबाल चांडियो नेशनल प्रेस क्लब समारोह पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो एजाज अली, वल्दम अहमद चांडियो, यूनिस चांडियो, वली मोहम्मद, फतेह मोहम्मद ऐं 4 नामालूम माण्हुनि मूंखे तशद्दुद करे कुहाड़ियुनि जा वार कया। कुहाड़ी लॻण करे मुंहिंजो अंगूठी वढिजी वई आहे। हुन वधीक चयो त मूंखे इलाज लाइ पुलिस खां लेटर वरितो, एनसी पिणु दाख़िल कराई, पर पुलिस बासरनि जी वंगार वई, जवाबदारनि खे कुझु बि चवण लाइ तयारु नाहे। मोहम्मद इकबाल चांडियो वधीक ॻाल्हाईंदे चयो यूनिस चांडियो मंशा जो कारोबार कंदो आहे, मूंखे बार बार मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। DSP समारोह, SSP उमरकोट, DIG मीरपुर ख़ास खे अल्लाह जो वास्तो अथई मूंसां इंसाफ़ कयो वञे, बासर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। हैदराबाद नथो वञी सघां। SP उमरकोट के मुंहिंजी दरख़्वास्त DIG मीरपुर ख़ास के महिरबानी बराए करे अल्लाह ऐं रसूल जे वास्ते सामारो तालुको सोचो जो अपील थो करां त मुंहिंजी हेल्प कई वञे। मूं ग़रीब खे माना ॾींहुं राति तंग करंदा 4-5 ॾींहं थी विया आहिनि FIR कटाए खे, उनजे बावजूद बि हाणे सटीट जी मोट न आहे गुंजाइश, न त वॾी वारनि ते कराइए, एजाज वारनि ते कराइए ऐं हिननि खे सॼो कमु यूनिस चांडियो जे बचाए उहो पियो सरपरी करे पियो मुंहिंजी। बिल्कुलु मूंखे माना पंहिंजे कम में हाणे मजबूर करे मशाल हलाइण जे लाइ तंग करे रहिया आहिनि। कमु कंदा पहिरियों मूंखे 8-10 चकर चालान कयो ऐं आउं नथो हलाइण चाहियां, मूंखे तंग करे छॾियो ऐं बाक़ाइदे राति जो शराब पी रेवालो खणी मूंखे जी लतूं मुकूं हणी वेंदा आहिनि, मारे वेंदा आहिनि करे छोड़ा 4-5 ॾींहं पहिरीं आया आहिनि, 7 छोड़ा आया आहिनि, मूंखे धकाया अथनि, कुझु मूं सुञाता ऐं कुझु फाड़े या कोन सुञाणे सघियो अथनि, मूं विढ़ियलु आहे हथ में ऐं ही सटीट में बाक़ाइदे डॉक्टरनि ॾिना आहिनि हितां लठे। अल्लाह ऐं रसूल जो वास्तो ऐं DIG मीरपुर ख़ास के त मुंहिंजा समारोह तालुको मुंहिंजी NC कटी पई आहे त माण्हू वरी मोटरसाइकिल ते मूंखे धमकियूं ॾियनि पिया, ब्लैकमेल करनि पिया। प्लाट में जिते अॻे रहंदो हुतां खां भॼाए छॾियूं, ॿिए पाड़े में मां उते रहंदो हुतां खां मूंखे भॼाए छॾींदा, रहण नथा ॾियनि, तंग करंदा, मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे।